मैट्रिक ऐं इंटर जा जेके एग्ज़ाम्स हूंदा उहे जेके लाॻापियल बोर्ड्स आहिनि सिंध जा उहे न वठी सघंदा। उन बजाए जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे नाज़रीन सिंध सरकार पारां आउटसोर्सिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध जे तालीमी बोर्ड्स जे मातहत जेको तालीमी निज़ाम आहे, इम्तिहानी निज़ाम आहे, उनखे हिन भेरे हलंदड़ साल खां फौरी बुनियादनि ते आउटसोर्स करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जेके बुनियादी सबब ॼाणाया पिया वञनि, ॿुधाया पियो वञे त उन पुठियां बदउनवानी ऐं जेके मुसलसल साम्हूं ईंदड़ बद इंतिज़ामी वारियूं शिकायतूं आहिनि, कॉपी जूं शिकायतूं आहिनि, जंहिंखे साम्हूं रखंदे अहिड़ो फ़ैसिलो वरितो आहे। इहे बि इतला साम्हूं अचनि पिया त रावलपिंडी जी हिकु निजी कंपनी आहे, रेड मार्कर नाले उहा कंपनी आहे, जंहिंखे हीउ जेको निज़ाम आहे उन हवाले कयो वेंदो, उहो ठीकु हुनखे ॾिनो पियो वञे। ऐं गॾोगॾु नाज़रीन तव्हां सां शेयर कंदा हलूं त हीउ ॼाणायो पियो वञे त हिकु लेटर जेको लाॻापियल खातो आहे इन ॾस में सिंध सरकार जो, उन पारां सिंध जा जेके बि चेयरमैन्स आहिनि बोर्ड्स जा, उन्हनि खे उहो लेटर लिखियो वियो आहे ऐं उन्हनि खे इहा हिदायत कई वई आहे त फौरी बुनियादनि ते इन ते कम खे तेज़ कयो वञे। हाणे तयारी मुकमल थी चुकी आहे सिंध सरकार जी, जोकी प्रोग्राम में फोकस कंदासीं त आख़िर छो ज़रूरत महसूसु कई सिंध सरकार पंहिंजा तालीमी बोर्ड्स तहत जेको इम्तिहानी निज़ाम आहे उनखे आउटसोर्स करण जी। उनखां सवाइ इन ते बि ज़रूरु फोकस कंदासीं त छा आउटसोर्स करण सां मसइलनि जो हल निकिरंदो या मसइला वधंदा, छाकाणि त इम्तिहानी निज़ाम ज़रूरु न हूंदो पर उहो साॻियो जेको असांजो तालीमी निज़ाम आहे उन तहत उहो हलंदो रहंदो ऐं उन दौरान हिकु नओं इम्तिहानी निज़ाम हूंदो त हीउ मसइला घटाईंदो या मसइलनि खे वधाईंदो। जेके असांजा पंहिंजा तालीमी बोर्ड्स आहिनि यानी सिंध जा जेके तालीमी बोर्ड्स आहिनि, हिन आउटसोर्सिंग खां पोइ उन्हनि जो मुस्तक़बिल छा हूंदो, इंतिहाई अहम कुछ बुनियादी जेके सवाल पैदा थियनि पिया उन्हनि ते अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे, तमामु क्रेडिबल पैनलिस्ट मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तालुक़ बि नाज़रीन तालीम जी फील्ड सां ई आहे। अॼु के प्रोग्राम में मूंसां शरीक आहिनि, उनजो तारुफ़ मां सां करायां थी। उनखां पोइ बाज़ाब्ता गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं। त कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे अनवर अली भट्टी साहब, पाण चेयरमैन आहिनि प्राइवेट एसोसिएशन जा, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। उनखां सवाइ नाज़रीन डॉक्टर महबूब अली शेख साहब आहिनि, पाण नाले वारा तालीमदान आहिनि, दानिश्वर आहिनि। उनखां सवाइ फॉर्मर चेयरमैन बोर्ड सखर बि रहिया आहिनि। मूंसां गॾु डॉक्टर मोहम्मद मेमण साहब आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हैदराबाद खां मूंसां गॾु मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब बि कंहिं तारुफ़ जा मोहताज़ न आहिनि, नाले वारा तालीमदान आहिनि। उनखां सवाइ फॉर्मर बोर्ड हैदराबाद बि रहिया आहिनि ऐं तमामु गहरी मुंहिंजी नज़र बि आहे, एक्सपर्टीज़ बि आहे हिन फील्ड जे हवाले सां। डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब आहिनि, नाले वारा तालीमदान आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन सिंध यूनिवर्सिटी जा अॻूणा वीसी बि रहिया आहिनि, उहे पिणु जो के प्रोग्राम में शरीक हूंदा। ऐं प्रोफेसर डॉक्टर सईदुद्दीन साहब आहिनि, जेके नाज़रीन हाणे इंटरमीडिएट बोर्ड कराची जा चेयरमैन आहिनि। उन्हनि खे पिणु असां प्रोग्राम में शामिलु कंदासीं, कोशिशि कंदासीं त उन्हनि जो मौक़िफ़ जो के प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कयूं। अवां सभिनी खे भलीकार कयां थी हिन प्रोग्राम में। अवां सभिनी जी इजाज़त सां डॉक्टर साहब अवां वटि अवां खां आगाज़ कयां थी। डॉक्टर मोहम्मद मेमण साहब अवां ॾे अचां थी, बाक़ी पैनलिस्ट जी इजाज़त सां पोइ गुफ़्तगू खे अॻियां वधाईंदासीं। सवाल मुंहिंजो उहो ई बुनियादी अवां ॾाढो रखंदसि त जेका ॼाणायो पियो वञे सिंध सरकार पारां त जेका बीमारी आहे सिंध जे तालीमी निज़ाम तहत तालीमी बोर्ड्स त जेको इम्तिहानी निज़ाम आहे उन बीमारी खे असीं आइडेंटिफाई करे छॾियो आहे, डायग्नोज़ करे छॾियो आहे। हाणे जेको उन जे लाइ डॉक्टर ॻोल्हियो वियो आहे, इलाजु ॻोल्हियो वियो आहे, उन ते सिंध जा घण घुर हुजनि या सानियाबंद हुजनि, उनखे ॻणती बि आहे ऐं कुझु ख़दशनि जो इज़हार बि थिए पियो। अवां कीअं ॾिसो पिया जेको हीउ इलाजु ॻोल्हियो वियो आहे हिन बीमारी जो आउटसोर्सिंग वारो, हीअ बीमारी जो इलाजु कंदो या बीमारी खे वधाए सघे थो? ॾाढो सुठो सुवालु आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां बिल्कुलु हिकिड़ी हक़ीक़त साम्हूं रखी आहे त असांजे साम्हूं जेको मर्ज़ जी शनाख़्त थी चुकी आहे ऐं असांखे ख़बर आहे त जेको आहे इहो छो थियो आहे। पर हाणे उनजो जेको सल्यूशन आहे, जेको प्रॉब्लम आहे, प्रॉब्लम जी आइडेंटिफिकेशन पंहिंजी जॻह ते थी चुकी आहे ऐं उहा जेका हिन वक़्तु कोन थी आहे, काफ़ी अरसे खां थी आहे। जॾहिं मां चेयरमैन हुयोसि या महबूब साहबु हुआ, उन वक़्त खां वठी इहे शयूं हलंदियूं रहंदियूं हुयूं। उन वक़्त खां असां जेके आहिनि से पंहिंजा जेके पंहिंजा एक्सपीरियंसिस, पंहिंजूं जेके अल्टरनेटिव शेयर कयूं। पर हिन वक़्तु जेको आउटसोर्सिंग जेको ॾिनो वियो आहे, थी सघे थो त हुकूमत वटि को अञा बि को का अहिड़ी डेटा हुजे या मालूमात हुजे जंहिंजे बेसिस ते हिननि एतिरो सख़्तु क़दम वरितो आहे। ऐं हीअ हिकिड़ो जेको मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सल्यूशन कोन्हे, इहा हिकिड़ी पनिशमेंट आहे या सज़ा आहे। आउं त ईअं सम्झंदुसि त हिकिड़ी सज़ा आहे जेका इदारनि खे जेका ॾिनी पई वञे। यकीनन इदारनि में जेको आहिनि कोताहियूं आहिनि ऐं असां जेको आहे मां जॾहिं हुयुसि तक़रीबन 7 साल रहियुसि चेयरमैन, उन दौरान काफ़ी शयुनि जी निशानदी कई, उन्हनि ते कंट्रोल करण जी कोशिशि कई ऐं काफ़ी हद ताईं कंट्रोल थियूं। पर हाणे मुंहिंजी नज़र में ही आउटसोर्सिंग जेको आहे प्रॉपर सल्यूशन कोन्हे। इन सां आउटसोर्सिंग सां असांजा मसाइल जेका मज़ीद जेका
बिगड़जंदा ऐं इन सां बहितरी जी मूंखे जेका मुंहिंजी नज़र में बहितरी जी गुंजाइश मूंखे नज़र नथी अचे, छाकाणि त आउटसोर्सिंग करण वक़्तु हिननि खे पहिरीं त जेकॾहिं इहो हिकिड़ो लास्ट रिज़ॉर्ट हो, जेके बिल्कुलु वर्स कम्स टू वर्स, पोइ जेको ॾिसनि हा त हाणे सभु शयूं जेके आहिनि स्टेप्स फेल्यूर थी विया आहिनि, पोइ इहो कनि आउटसोर्सिंग कनि त पोइ हिननि खे जवाज़ हुयो। पर हिन वक़्तु जेको आहे इहो जवाज़ आउटसोर्सिंग कोन्हे। हिन वक़्तु मुंहिंजे नज़र में जेकॾहिं आउं उन्हनि जी जॻह ते हुजां हा त मुंहिंजे नज़र में जेको आहे असां उन्हनि जी बोर्ड्स जी रीस्ट्रक्चरिंग कराई हा, बोर्ड्स में जेका कोशिशि कई वञे त बोर्ड जा अल्टरनेटिव जेको आहे सो सोल्यूशन छा थी सघनि था, अल्टरनेटिव सोल्यूशन जे तरफ़ असां जेको वञूं हा त इहा जेका हिन वक़्तु जे करप्शन जेका रिपोर्टेड करप्शन आहे या रिपोर्टेड जेके आहिनि मल प्रैक्टिसिस आहिनि एग्ज़ामिनेशन में, उहे आइडेंटिफाई थी वञनि हा, उन्हनि जो सोल्यूशन अचे हा। पर हाणे हिन सां जेको आउटसोर्सिंग का कोन थींदो। मुंहिंजो हिकिड़ो बिल्कुलु आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदे वरी पंहिंजे जेको आहे सो जवाब खे ख़तमु कंदुसि। हाणे हीअ आउटसोर्सिंग चवणु उहो तमामु आसानु आहे, पर करणु जेको आहे तमामु मुश्किल आहे। हाणे जेको लेटर जेको गवर्नमेंट लिखियो आहे, उन्हनि लिखियो आहे त सिंध पेपरा जे मुताबिक़ इहो कयो वेंदो। हाणे सिंध पेपरा जे हिन वक़्तु असां वटि जेको आहे 23 डिस्ट्रिक्ट्स आहिनि सिंध में। छा 23 डिस्ट्रिक्ट सिंध में जेको असां वटि 23 अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन हूंदियूं जेको डिस्ट्रिक्ट बेस ते कंदियूं? जेकॾहिं 23 न आहिनि, 5 आहिनि या 6 आहिनि, उहे आहिनि, त उन्हनि लाइ बि हिकिड़ी वॾी चैलेंज हूंदी त जेको 23 डिस्ट्रिक्ट्स में हिकिड़े ई वक़्त ते प्रोग्राम कयो वञे। ऐं उन खां अलावा वॾी जेका अहम शइ इहा आहे, जेको हीअ इम्तिहान में त तब्दीली आंदी पई वञे, पर ॿार जी पढ़ाईअ में, ॿार जे जेको तरीक़े तदरीस आहे, उन में का तब्दीली कोन आई आहे। ॿार अञा बि उहो मेमोराइज़ करे पियो। हाणे जेकॾहिं एनजीओ या थर्ड पार्टी जेकॾहिं इम्तिहान जेको पेपर सेट करे थी, ऐं पेपर सेट करे थी कॉम्प्रीहेंशन ते, कंसेप्चुअल अंडरस्टैंडिंग ते, एनालिटिकल स्किल्स ते वञे थी, ॿार जूं त उहे स्किल्स आहिनि ई कोन, त उहो एग्ज़ामिनेशन छा जो थींदो? त हाणे इहे हिकिड़ा वॾा सुवाल जेका पैदा पिया थियनि हिन आउटसोर्सिंग जेकॾहिं हिननि खे करिणो हो त उन लाइ अञा हिननि खे वेट करिणो। मुंहिंजे ख़्याल में इहो वक़्त खां पहिरीं जेका सा इहो सोल्यूशन पेश कयो वियो आहे जेको मुनासिब न आहे। ठीकु डॉक्टर साहब, तमामु ही लास्ट में जेकॾहिं सभु ऑप्शन्स खे इस्तेमालु करे छॾिजे हा, पोइ ही ऑप्शन इस्तेमालु थी पियो सघियो। डॉक्टर महबूब शफ़ी साहब, अवां वटि ईंदसि, अवां अग्री कयो था, डॉक्टर साहब सम्झनि था त ही सोल्यूशन न पर पनिशमेंट हूंदी? डॉक्टर मेमन साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते। हिकिड़ी ॻाल्हि जेका जिते सभई सॼो सिंध मुतफ़िक़ आहे, उहो इहो आहे त बोर्ड्स जी जेका परफॉर्मेंस आहे उहा अहिड़ी न रही आहे जंहिंखां अवाम, शागिर्द, हुकूमत या उस्ताद या जेके इन्वॉल्व आहिनि उहे मुतमिन थियनि। इन मामले खे सुधारण लाइ जेकॾहिं हुकूमत सोचे थी त इहा हिकिड़ी चङी सोच अचे बि त हुकूमत खे इहो ख़्यालु आयो आहे त उहो सुधारो आणिजे। पर जेका तजवीज़ आई आहे, जेका मीडिया ते हले पई ऐं जंहिंजे बाद तमामु घणो गुफ़्तगू बि हले पई, त इन खे आउटसोर्स कयो वञे ऐं उन लाइ रेट मार्कर नाले हिकिड़ी इस्लामाबाद बेस्ड जेका आहे हिकिड़ी का ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन ऑर्गेनाइज़ेशन जो नालो हले थो पियो त उन खे शायदि इहो कमु ॾिनो वञे। उन ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में सिंध जे माण्हुनि खे कंहिंखे बि का ॼाण न आहे। शायदि उन तंज़ीम जेको आहे सो गवर्नमेंट जे किन ऑफिसरनि खे जेको आहे का ब्रीफिंग ॾिनी आहे। इहा तंज़ीम जेका आहे उनखे सिर्फ़ु हिकिड़ो कमु अचे थो ऐं उहा आहे जेका आहे कापियुनि जी असेसमेंट करणु। यानी कि उन्हनि वटि जेको आहे सो इहो डिजिटल ऐं इलेक्ट्रॉनिक मेथड जेको नओं जेको आहे स्क्रिप्ट्स खे ॾिसण लाइ उहा टेक्नोलॉजी हुननि वटि आहे। ऐं सभ खां पहिरियों हुननि इहा टेक्नोलॉजी ऑफर कई हुई आगा खान एजुकेशन बोर्ड खे। उन्हनि उनखे रिजेक्ट करे छॾियो ऐं हुननि उहा टेक्नोलॉजी पंहिंजी डेवलप कई आहे ऐं कामयाबी सां हलाइनि पिया। उन खां पोइ वरी हुननि इहा टेक्नोलॉजी जेका आहे सा
ज़ियाउद्दीन यूनिवर्सिटी एग्ज़ामिनेशन बोर्ड खे ऑफर कई। उहा नई बोर्ड आहे, अञा हाणे ठही आहे, उनखे 4 साल थिया आहिनि। उन्हनि बि रिजेक्ट कई ऐं उन्हनि बि उहा टेक्नोलॉजी पंहिंजी ख़रीद करे डेवलप करे उन ते कमु कयो। त ॻाल्हि इहा आहे, इहा का रेड मार्कर वटि इहा का रॉकेट साइंस कान्हे जेका असां जूं बोर्डूं नथियूं करे सघनि या असां वटि सिंध में को इदारो नथो करे सघे। हिकिड़ी एम्बिग्विटी आहे, हिकिड़ो जेको सो जेको माण्हू जेको सोशल मीडिया ते जेका गुफ़्तगू कनि था त का कंस्पायरेसी आहे, का साज़िश आहे ऐं छा पियो थिए। मुंहिंजी जेका ज़ाती जेका राय आहे त इहो नोटिफिकेशन जेको आहे जारी कयो आहे उहो बिना प्रॉपर होमवर्क जे जारी कयो आहे ऐं इहो सुठो थिए हा जो उन में बोर्ड जा चेयरमैन ऐं ॿिया जेके तालीमदान आहिनि उन्हनि खे विहारे गॾु करे उन सां सलाह कई वञे हा त भई असां इन सिलसिले खे कीअं बहितर कयूं। जेके बोर्ड जे बारे में शिकायतूं आहिनि जिन जो इज़हार कयो वियो आहे गवर्नमेंट तरफ़ां, गवर्नमेंट आइडेंटिफाई बि कयो आहे, त उनखे कीअं बहितर कजे। जेको आउटसोर्सिंग वारो जेको लफ़्ज़ आहे उहो ॾाढो कैची आहे ऐं ॾाढो दिलि फ़रेब लॻे थो त वाक़ई आउटसोर्सिंग थियण सां को इनकलाब अची वेंदो। इहो नामुमकिन आहे। जेका रेट मार्किंग वारी जेका इहा कंपनी आहे उन कंपनीअ खे त को माण्हू ई कोन्हे जेको सॼे सिंध में हिकु ई वक़्तु 15 लख ॿारनि जे क़रीब जो इम्तिहान वठी सघे। इम्तिहानी सेंटर, उन जा इन्विजिलेटर, उन जा सुपरीडेंट्स, उन खां पोइ कंडक्ट, सेफ्टी, सिक्योरिटी, तंहिंखां पोइ वञी मामिलो ईंदो आहे जो कापियूं गॾु थियनि त वञी असेसमेंट ते पहुचनि ऐं उन खां पोइ रिज़ल्ट निकिरे। त इहो जेको पहिरियों अहम तरीन क़दम आहे हिकिड़ो पेपर सेटिंग ऐं ॿियो जेको आहे एग्ज़ामिनेशन जो कंडक्ट। पेपर सेटिंग जो मामिलो बि हो करे सघनि था, पर जीअं डॉक्टर मेमन जेको आहे साहिबु बिल्कुलु सही नमूने इहा ॻाल्हि कई त असांजे ॿार खे त उहा तरबियत ई कान्हे जंहिं नमूने सां हू पेपर सेट कंदा ऐं असांजा ॿार अटैम्प्ट कनि। जेकॾहिं असांजे ॿारनि खे ख़बर ई कान्हे त पोइ हो त मासूम चइबा न। बिल्कुलु डॉक्टर साहब जी खुलियल ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब तमामु अहम ॻाल्हि आहे, ज़रूरु उनखे अॻियां बि असीं प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेके ऑल्टरनेट प्रैक्टिसिस छा थी सघे पियो उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदे। तमामु अहम कुझु अवां ॻाल्हियूं कयूं त जेकॾहिं प्रॉपर होमवर्क सां सिंध गवर्नमेंट ही स्टेप खणे आहे ऐं समूरनि स्टेक होल्डर्स खे ऑन बोर्ड वरितो वञे हा त शायदि कुझु बहितरी तरफ़ असीं वञी सघूं पिया इन ई मामले खे वठी करे। डॉक्टर सईदुद्दीन अहमद साहब मूंखे जॉइन कयो आहे। मां कोशिशि कंदा डॉक्टर साहब सां जेकॾहिं राब्तो थिए थो त उन्हनि सां बि असीं मौक़े वठूं। डॉक्टर साहब आप मेरे साथ लाइन पर मौजूद है? जी जी डॉक्टर सईद साहब अस्सलाम वालेकुम। ऐं अवां खे बि वेलकम कयां थी प्रोग्राम में। डॉक्टर महबूब शेख साहब, अनवर अली भट्टी साहब, डॉक्टर मेमन साहब मूंसां गॾु जो के प्रोग्राम में शरीक आहिनि। हिते ॻाल्हि पे हली जेको आउटसोर्सिंग वारो फ़ैसिलो साम्हूं अचे पियो ऐं उन पुठियां मुख़्तलिफ़ रीज़न्स ॼाणाए पिया वञनि आहे। एग्री कनि पिया सिंध जा जेके एक्सपर्ट्स आहिनि त जेके तालीमी माहिर आहिनि उहे इन ॻाल्हि ते ख़दशनि जो इज़हार कनि पिया त जेकॾहिं प्रॉपर होमवर्क सां स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठी करे हीउ फ़ैसिलो कजे हा त तमामु बहितर हीउ रिज़ल्ट ॾेई सघे पियो। या वरी उन खां अॻु जेकॾहिं बोर्ड जी रीस्ट्रक्चरिंग ते ध्यानु ॾिजे हा, अवां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे, फ़ैसिले खे? ऐं हिन फ़ैसिले खां अॻु छाकाणि तव्हां हिन वक़्तु करंटली मौजूदु बि आहियो, हिसो बि आहियो हिन समूरे उन सूरत-हाल में, त पोइ अवां खे ऑन बोर्ड वरितो वियो हिन फ़ैसिले खां अॻु ऐं हाणे छा फर्दर डायरेक्शन्स आहिनि? डॉक्टर मेमन साहब असांजो पुराणो साथी आहे, असां घणो सिखियो आहे डॉक्टर मेमन साहब सां। ऐं डॉक्टर महबूब शेख साहब पुराणो आहे, बिल्कुलु सही आहे। छा आहे हिते डेलिब्रेशन थी आहे, नो डाउट न, 2 दफ़ा सेक्रेटरी साहब मीटिंग घुराई आहे ऐं पर्पज़ इहो आहे त कंहिं तरीक़े सां पाण सिंध के एजुकेशन खे बहितर कयूं। पर नो डाउट पूरी जेको इहो डिसीशन थियो इहो देरि सां थियो आहे ऐं छा आहे हिते 7 मई खां एज़ पर शेड्यूल जेको एग्ज़िस्टिंग शेड्यूल आहे उन मुताबिक़ इम्तिहान आहे 9th मैट्रिक जो। अच्छा ज़ाहिर आहे इन्हनि जे लाइ हिकिड़ी टेंडरिंग करणी पवंदी ऐं ई मार्किंग जो जेको आहे उहो थोरो कॉस्टली आइटम आहे
ऐं नो डाउट इन आउटसोर्सिंग मां सम्झां थो जेको मुंहिंजी सूझ बूझ आहे ते पेपर बि उस्ताद ठाहींदो, चेकिंग बि उस्ताद कंदो। हा इहो आहे ते उस्ताद चेकिंग जो मतिलबु हीअ कोन आहे त हिकिड़ी जॻह वेही कंदो, इलेक्ट्रॉनिकली कंदो, पेपर वेंदा हुते। ऐं मां सम्झां थो कि पंजाब वारा ई मार्किंग ते अची विया आहिनि ऐं हिन दफ़ा हू पायलट करे थो। पिशावर वारा आहिनि करनि पिया ऐं फेडरल बोर्ड ते अॻे लास्ट ईयर खां करे पियो। पर जेको असांजो वॾो मसइलो आहे पेपर सेटिंग वेटिंग वग़ैरह ठीकु आहे पंहिंजी जॻह ते, पर असां वटि कॉलेजनि में जेको पढ़ाई आहे हू तक़रीबन क्लासरूम जेको कल्चर आहे हू ख़राबु। असांजा ॿार जेको प्राइमरी खां अचनि था 9th में, दे आर नॉट प्रिपेयर फॉर द 9th क्लास। दोज़ हू आर इन फर्स्ट ईयर दे आर नॉट प्रिपेयर फॉर द फर्स्ट ईयर। ही जेको क्लासरूम कल्चर आहे जेसि ताईं असीं उनखे चेंज न कंदासीं उस ताईं असां रोट लर्निंग खां क्रिटिकल ते न वञी सघंदा। पर मां सम्झां थो कि ही जेको स्टेप आहे स्टेप ख़राबु न आहे, पूरी देरि सां आहे, पर जेकॾहिं पाण आउटसोर्स जो मतिलबु ही न खणूं त ठेके ते आहे, पर पहिरीं ही कयूं ते जेको कंडक्ट आहे हू बोर्ड एज यूजुअल करे ऐं कुझु पेपर असां मैनुअल करायूं, कुझु पेपर असां ई मार्किंग ते करायूं। हिन साल कराची बोर्ड छा कई ते OMR पहिरीं दफ़ा इम्पोज कई, जेतिरा बि MCQs हुआ सभु OMR ते करायो। पर छो त फर्स्ट ईयर हो इन करे असां कंपेरेटिव स्टडी कराई त OMR ते बि करायो, उस्ताद जी बि चेकिंग करायो। थोरी असांखे परेशानी आई, पर इंशाल्लाह होपफुली नेक्स्ट ईयर ही सभु सही थी वेंदी। तो पाण खे टेक्नोलॉजी ते वञिणो पवंदो ऐं डिजिटलाइज़ेशन इज़ द ओनली सॉल्यूशन टू डू गुड फॉर द स्टूडेंट ऑफ हिम। डॉक्टर साहब वेरी राइटली सेड त वे फॉरवर्ड असांखे वञिणो पवंदो टेक्निकल न, पर जीअं अव्हां ॼाणायो त असांखे पाण जेके एडमिनिस्ट्रेटिव साइड ते असीं वेठल आहियूं उन्हनि खे बि परेशानी थी आहे। पोइ अव्हां जेका ख़ुदि निशानदेही कई या असांजे ॿियनि पैनलिस्ट खे निशानदेही कई त मौजूदा तालीमी निज़ाम जे हलंदे हिकु नओं इम्तिहानी निज़ाम अव्हां खे जॾहिं उहो परेशान करे थो त जेके तालीम पढ़ाईंदड़ आहिनि, जेके ॿार आहिनि, उन्हनि खे केतिरो परेशान कंदो आहे, उन जे लाइ छा बंदोबस्तु कयो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिन सवाल जो बि जवाबु ज़रूरु ॾिजो त ही तव्हां जीअं तव्हां फरमायो त टाइम तमामु थोरो आहे ऐं एग्ज़ाम्स मथां आहिनि, त पोइ उनखे कीअं कहिड़े रीति मैनेज कयो वेंदो? आई डू एग्री ते टाइम तमामु घटि आहे, तमामु घटि जे करे तमामु स्टेप यकदमि वठणु न खपे। मतिलबु पाण ग्रेजुअली वञूं, कुझु स्टेप हिन साल खणूं, कुझु स्टेप नेक्स्ट ईयर खणूं। छो त अव्हांखे ख़बर आहे कि हिन साल खां असां पंहिंजी मार्कशीट ते सॼे सिंध में लाइक पंजाब लाइक KP की टोटल मार्क्स सां गॾोगॾु उन्हनि जे अॻियां ही बि लिखंदो त कहिड़ो ग्रेड में आयो आहे, A B A+ वग़ैरह न। ऐं नेक्स्ट ईयर खां इंटर में लिखंदो। पोइ इन खां पोइ 2025 में मार्क्स ग़ाइब थी वेंदा, रुगो ही सिर्फ़ु हूंदो ते ॿार जो ग्रेड कहिड़ो आहे इन नमूने सां ग्रेजुअली नापिस थींदा इंशाल्लाह। ठीकु डॉक्टर साहब, आई डू एग्री ते असां वटि फाइनेंशियल कंसल्टेंट आहे काफ़ी सालनि खां, ऐं असां गवर्नमेंट खे ॿुधायो आहे त बाबा जेसि ताईं पैसा न मिलंदो ते कमु उन स्पीड सां न थींदो। त दे प्रॉमिस टू मतिलबु असांखे ही सभु ग्रांट ब्रांट मिलंदी, पर मां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां ते ही थोरो अमल देरि सां थियो आहे, पर बहितरी जी इब्तिदा थियणु खपे, चाहे 1% हुजे चाहे 2%। दिस इज़ माय। ठीकु डॉक्टर साहब, जेकॾहिं थोरो लाइन ते रहंदो त ॿिया पैनलिस्ट ॿिया जेका गुफ़्तगू कंदा अव्हां ॿुधी सघंदा। अनवर अली भट्टी साहब असां सां गॾु। भट्टी साहब, अव्हां सभिनी जो मौक़िफ़ तफ़सीली ॿुधो, हिकु तमामु सुठी ॻाल्हि कई डॉक्टर साहब, ऐं ॿियनि पैनलिस्ट बि ज़िक्र कयो त बहितरी जी इब्तिदा ज़ाहिर आहे कंहिं न कंहिंखे त करणी आहे, वे फॉरवर्ड असांजे साम्हूं आहे, पर जेकॾहिं उहा ई ॻाल्हि जेका थिए पई त जेकॾहिं प्रॉपर तयारीअ सां टाइमली रहंदे ऐं उन जो टाइम जो ख़्यालु कंदे प्रॉपर तयारी ऐं होमवर्क सां जेकॾहिं मैदान में लहबो त उन जा रिज़ल्ट सुठा ईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां पंहिंजे सीनियरनि जी ॻाल्हियुनि खे ताईद थो कयां। हिननि तमामु सुठो इहो मौक़ो ॿुधायो, ऐं असांजो बि पाकिस्तान प्राइवेट स्कूल एंड कॉलेजिस एसोसिएशन जो बि मौक़िफ़ इहो आहे त जेको एतिरी जल्दी में अवां जेको गवर्नमेंट ऑफिसनि जो फ़ैसिलो कयो आहे इहो बहितर न आहे असांजे ॿारनि जे फ्यूचर जे लाइ, छो जो हींअर बाक़ी 1.5 महीनो वञी बचे थो इम्तिहान थियण में। सो इन 1.5 महीने में उजलत में इहो फ़ैसिलो जेको आहे हिन एग्ज़ामिनेशन खे जेको आहे वॾो नुक़सानु थींदो।
ॿार जेके आहिनि ॾाढा डिस्टर्ब थींदा। ऐं असां जॾहिं खां वठी इहो ॿुधो आहे त असां स्कूल छो त असां ऑन बोर्ड आहियूं त असां ॾाढा परेशान थी विया आहियूं त सिलेबस कीअं हलंदो, ॿार एग्ज़ाम कीअं ॾींदा, सेंटर कीअं ठहंदा। सो हिकिड़ो सिस्टम जेको हले वेठो उनखे यकदमि तव्हां जेको आहे इहो फ़ैसिलो आंदो आहे, इन जे में जेको आहे वॾा मसइला पिया अचनि। मां एतिरो चवंदुसि त 8 बोर्ड आहिनि असांजे पूरे सिंध में, ऐं उन में जेको आहे तक़रीबन 8.5 लख ॿार जेके आहिनि उहे हिन साल एग्ज़ाम ॾियणु वञनि पिया। ऐं वधि में वधि ॿार जेके आहिनि उहे कराची में आहिनि, जेके कराची बोर्ड सेकेंडरी जा जेके ॿार आहिनि उहे 3.5 लख जे क़रीब आहिनि। हाणे तव्हां इहो पाण सोचो 1.5 महीने जो बाक़ी टाइम आहे। सो न हिननि जी का तयारी आहे, न हिन शइ खे आणण जे लाइ पहिरीं एतमाद में कंहिंखे वरितो वियो, त अचानक इहो फ़ैसिलो अचण सां वॾा मसइला पैदा थींदा। असांजो मुतालबो इहो आहे, जीअं मुंहिंजे साथियुनि इहा ॻाल्हि बहितर तरीक़े सां ॿुधाई हिते, त हिनखे फ़िलहालु रोकियो वञे ऐं नेक्स्ट ईयर जे लाइ हिनखे अगरि कयो वञे तमामु बोर्ड जे चेयरमैन्स ऐं ॿियनि तालीमी इदारनि जा जेके सुठा जेके चेयरमैन्स आहिनि, जेके ॿिया तालीमी इदारनि जा जेके सरबराह आहिनि, उन्हनि खे विहारे का कमेटी जोड़ी वञे त पोइ हिन फ़ैसिले खे आहिस्ता आहिस्ता इम्प्लीमेंट करायो वञे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी चवंदुसि त गवर्नमेंट ऑफ सिंध पंहिंजे जेके बि एग्ज़ामिनेशन्स आहिनि, जेके जॉब्स ॾींदा आहिनि, उनजे लाइ IBA में ॿारनि खे अपियर कराईंदा आहिनि। आगा खान बोर्ड असांजे साम्हूं हिकिड़ो मिसाल आहे। त मुंहिंजो इहो मौक़िफ़ आहे त जॾहिं हिते उहे इदारा मौजूदु आहिनि, उन्हनि खां असां छो नथा सिखी सघूं? उहे बि त इहे ई कमु था कनि। त गवर्नमेंट उन्हनि जी पॉलिसी खे पाण अपनाइण खां पोइ पंहिंजे बोर्ड खे ऐं चेयरमैननि खे हिननि खे चवनि त सुधारा आंदा वञनि। मां हिकिड़ी मिसाल ॾींदुसि त सईद साहिबु हिते मौजूदु आहिनि। हिननि मैट्रिक बोर्ड कराची खे तक़रीबन 6-7 साल हलायो। तव्हां यकीन कयो, हुन में वॾी चेंजिंग आंदी, वॾी बहितरी आई असांजे बोर्ड में, कराची बोर्ड में, ऐं ॿारनि जो रिज़ल्ट सुठो आयो, नक़ल जो रुझान तमामु घटि थियो। जॾहिं हिकिड़ो चेयरमैन कमु करे सघे थो त छा गवर्नमेंट पंहिंजी पॉलिसी में इन्हनि बोर्डनि खे छो नथो इन्हनि खे तरक़ी ॾियण जी कोशिशि कजे? असां वटि सिस्टम इहो पियो हले त सभु शयूं एडाक ते पियो हलनि। असां वटि कंट्रोलर ऑफ एग्ज़ामिनेशन ई जेको आहे नथो मुक़ररु कयो वञे, जंहिं केॾे त हेठां खां मथे विहारे था छॾनि त भई तूं जेको आहे एग्ज़ामिनेशन वटि। गवर्नमेंट पाण सिंसियर ई न आहे त बोर्ड जेके आहिनि तरक़ी कनि। बोर्ड खे पैसा नथा मिलनि, छो जो हींअर गवर्नमेंट हिकिड़ो नओं कानून आंदो आहे त जेके गवर्नमेंट स्कूल जा ॿार आहिनि उहे एग्ज़ामिनेशन फ़ीस नथा ॾियनि, त बोर्ड जी उहो ई बजट घटि थी वई। कई 2-2 साल 1-1 साल खां मथे थी थो वञे, बोर्ड खे फंड नथो मिले। त जॾहिं फंड न मिलंदो, जॾहिं तव्हां बोर्ड खे उहे इख़्तियारात न ॾींदो त उहे जेके आहिनि पंहिंजे बोर्ड खे बहितर करण जे लाइ कंहिं मैकेनिज़म ते कमु कनि, को तरक़ी याफ़्ता शयूं खणी अचनि जेके ॿियनि मुल्कनि में अप्लाई थियनि थियूं, त बोर्ड कीअं तरक़ी कंदो, एग्ज़ामिनेशन कीअं बहितर थींदा? तव्हां तजुर्बात जे मथां तजुर्बात कंदा वेंदो त असांजो ॿारु कॾहिं तरक़ी न कंदो। सही भट्टी साहब, अहम ॻाल्हि आहे, उन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा। डॉक्टर मोहम्मद मेमन साहब, अवां वटि अचां थी। अवां कीअं ॾिसो पिया हिन शइ खे जेका भट्टी साहब ॻाल्हि कनि पिया, त जेकॾहिं ऐं ॿियनि पैनलिस्ट बि इहा ई राय रखी आहे त ही तमामु वक़्तु तमामु थोरो आहे, एग्ज़ाम्स मथे थिया आहिनि ऐं असां बि परेशान आहियूं, ज़ाहिर आहे ॿारु वधीक परेशान थींदो। त हिनखे हींअर जेकॾहिं कुझु पॉज़ वरितो वञे, ब्रेक ॾिनो वञे ऐं मथे साल खां जेकॾहिं हिन प्रोसेस खे उनजो हिकिड़ी बहितर तयारीअ सां आगाज़ कजे त वधीक बहितर थी सघे थो। न, बिल्कुलु आउं एग्री कयां थो, पर मुंहिंजो नुक़्ते नज़र जहिड़ो थोरो हिकिड़ो मुख़्तलिफ़ आहे जी। आउटसोर्सिंग जे आउं हक़ में बिल्कुलु न आहियां। अॼु थिए या सुभाणे थिए या परीं थिए, उहो पंहिंजी जॻह ते आहे, उन जे हक़ में न आहियां। मां सम्झां थो त इदारा जेके बनिया आहिनि ऐं असांजो जेके इदारा आहिनि, पुराणा इदारा, ख़ासि तौर ते असांजो कराची बोर्ड, जेको तव्हां ॾिसो त जेको पाकिस्तान बणिजण खां पोइ असांखे फस्ट बोर्ड जेको आहे सो कराची बोर्ड हुयो, उन खां पोइ असांखे हैदराबाद बोर्ड हुया। इहे इदारा जेका इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी ताज़ीम हुई, पंहिंजी हिकिड़ी क्रेडिबिलिटी हुई। इहे इदारा ईअं न आहिनि, इहे हिकिड़ी वॾा अहम इदारा आहिनि जिन हिकिड़ी तमामु लखें जेको आहे शख़्सियात पैदा कयूं आहिनि। हितां असांजा जेके पॉलिटिशियन्स बि आहिनि, लायर्स बि आहिनि, जजिस बि आहिनि, पॉलिटिकल लीडर्स बि आहिनि, उस्ताद बि आहिनि, जेको तव्हां ॾिसंदो फ्रॉम A to Z जेके आहिनि इन्हनि पैदा कया आहिनि बोर्ड्स। पर अनफॉर्चुनेटली ओवर अ पीरियड ऑफ टाइम जेका असां डेटोरेशन थी आहे, उनजे बिल्कुलु असां आवाज़ु उथारियो आहे त इहे डेटोरेशन न थियणु घुरिबी हुई। पर सम हाउ जेके मुख़्तलिफ़ जेके एलिमेंट आहिनि बोर्ड्स में,
इन जे करे इहो असांखे फेस करिणो पियो आहे। मुंहिंजी नज़र में इनखे आउटसोर्सिंग जेको आहे सल्यूशन कोन्हे, असांखे जेको वञिणो पवंदो बोर्ड्स खे रीस्ट्रक्चरिंग जे बारे में रीस्ट्रक्चरिंग करणी पवंदी ऐं बोर्ड्स खे मज़ीद असांखे एम्पावरमेंट करणी पवंदी। उन जी गवर्नेंस खे बहितर बनाइणो आहे, उन जी मैनेजमेंट खे बहितर बनाइणो आहे, उन जे एग्ज़ामिनेशन सिस्टम खे बहितर बनाइणो आहे। ऑटोमेशन त यकीनन असांजा जेको आहे, जीअं डॉक्टर सईद साहिबु ॿुधायो त कराची में जेको इन्हनि फर्स्ट टाइम जेको अटैम्प्ट कई, ठीकु आहे, उन फर्स्ट टाइम अटैम्प्ट में एवरीथिंग इज़ नॉट पॉसिबल टू बी दैट्स करेक्ट। उन में कुझु इश्यूज़ थींदा। लारकाने बोर्ड जेको 2-3 सालनि खां ऑटोमेशन ते कमु कयो आहे, उते बि कुझु सक्सेसिस आहिनि। त असांखे हिन वक़्तु कुझु असांजा पंहिंजे सिंध जे बोर्ड्स कमु कयो आहे। हींअर फेडरल बोर्ड इस्लामाबाद जो जेको रोड मॉडल जे तौर ते जेको आहे सो साम्हूं असांजे आयो आहे। त छो न असां जेको आहे, जीअं आगा खान यूनिवर्सिटी जो बोर्ड आहे या फेडरल बोर्ड आहे या पंजाब जा बोर्ड आहिनि, ऐं इन्हनि बोर्ड्स जेकॾहिं सुठो हिकिड़ो कमु कयो आहे त असां उन्हनि खां सिखी पंहिंजे बोर्ड्स खे जेको बहितरी जे लाइ आणियूं, बजाए द बोर्ड्स खे असां बिल्डोज़ कयूं। मुंहिंजे ख़्याल में इहा आउटसोर्सिंग जेका आहे, आऊं बिल्कुलु जेको आई एम सॉरी टू यूज़ स्ट्रांग वर्ड, पर मूंखे मुंहिंजे नज़र में हिकिड़ो असां जेको आहे बोर्ड्स खे बिल्डोज़ पिया कयूं, बोर्ड्स खे असां जेको आहे सो बिल्कुलु डिस्ट्रॉय पिया कयूं। इदारा जेके आहिनि डिस्ट्रॉय करण लाइ कोन हूंदा आहिनि, इदारा या बनाइण जेको हिकिड़ो मां अॻु में चवंदो आहियां, अमूमन चवंदो आहियां, का बि शइ बनाइण खां पोइ जेकॾहिं उनखे ड्राइणो आहे त उन लाइ सोचियो वञे त इहो असां बनायो छो, उन वक़्तु जेको आहे सो सोचियो वञे। हाणे असां जेके इदारा बनाया, इन्हनि खे असांखे ड्राइणो कोन्हे, इन्हनि खे बहितर बनाइणो आहे, असांखे एम्पावर करिणो आहे, उन जी गवर्नेंस मैनेजमेंट ऐं कंहिं मुंहिंजे ख़्याल में भट्टी साहिबु चयो त हाणे बोर्ड्स खे असां वेही जेको पीनलाइज़ जो कयूं था, त असां ॾिठो वञे त कंट्रोलर एग्ज़ामिनेशन 6-7 सालनि 8 सालनि खां वठी, मां बि जेको रहियो आहियां 7 साल रहियो आहियां चेयरमैन, मुंहिंजे नज़र में कंट्रोलर मूं वटि बि जेको एडहॉक बेसिस ते हुयो, एडिशनल चार्ज अहिड़ी तरह ते सभिनी बोर्ड्स में किथे ट्रांसफर जे ज़रिए किथे थियो आहे। हा, जंहिं बोर्ड में कंट्रोलर परमानेंट न हुजे, सेक्रेटरी परमानेंट न हुजे, IT मैनेजर जेको आहे सो स्ट्रांग न हुजे, ऐं जेको सीक्रेसी ऑफिसर जेको तमामु स्ट्रांग आहे, जिते लीकेज पेपर्स जी थिए थी। ऐं तव्हांखे हिकिड़ी जेका अजीब जेका ॻाल्हि ॿुधायां, जेका तव्हां मुंहिंजे ख़्याल में पहिरीं दफ़ो ॿुधंदो, त जॾहिं हैदराबाद बोर्ड में जेको लीकेज पेपर थी ऐं मूं कंट्रोलर खे चयो त बाबा हीउ तव्हां जेको केस दाख़िल कयो, इन हिकिड़ो कंपोज़र हो, उन ख़िलाफ़ु दाख़िल कयो। टू बी वेरी फ्रैंक ऐं वेरी ऑनेस्ट, त इहो केस जेको दाख़िल असां करायो, इहो बाद में केस असांजे ॻिची में पइजी वियो हुयो, ऐं उन में अञा ताईं उन में असांजे बोर्ड जा एम्प्लॉई जेको आहे सो जेको लोड़ीनि पिया। त हाणे इहा सूरत हाल आहे, जंहिं असां ॾिठो त बोर्ड्स खे तव्हां जेको आहे ठीकु आहे, तव्हां बोर्ड खे हिकिड़ी सुठी नियत सुठी आहे, हिन में का शक कोन्हे। डॉक्टर सईद साहिबु ऐं डॉक्टर महबूब साहिबु ऐं दोस्तनि सभिनी ॿुधायो, नियत सुठी आहे, इन में को किथे असांखे को एतिराज़ु कोन्हे, न को असां हुनखे क्वेश्चन कयूं था, पर हिन जी जेका अप्रोच आहे मुंहिंजे ख़्याल में उहा ग़लति आहे। इन अप्रोच खे पहिरीं सही करणु घुरिजे। इहे हाणे जेको डिसीशन्स वरितो वियो आहे, मुंहिंजे नज़र में इनखे रिव्यू कयो वञे, हिकिड़ी एक्सपर्ट जेको आहे, जेको अमूमन आउं चवंदो आहियां त हिकिड़ो टास्क फोर्स बनायो वञे इमीडिएटली, छाकाणि जो हींअर अर्जेंसी आहे ऐं थिंग्स कान वेट एनी मोर, त उहो टास्क फोर्स इन प्रोपोज़ल खे ॿिया अल्टरनेटिव्स कहिड़ा आहिनि उन्हनि खे करे, जंहिंमें इन में रीस्ट्रक्चरिंग बि एॾी अचे थी, आउटसोर्सिंग बि अचे थी, ऐं ॿियूं बि शयूं अचनि थियूं, इहे बि अचनि थियूं। इन्हनि सभिनी खे मद्देनज़र रखी हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो सस्टेनेबल सोल्यूशन, मुंहिंजे ख़्याल में आउटसोर्सिंग सस्टेनेबल सोल्यूशन न आहे, ऐं इहो डिज़ास्टर जे तरफ़ वञूं पिया, टू बी वेरी फ्रैंक। डॉक्टर साहब, तमामु अहम ॻाल्हि त सस्टेनेबल सोल्यूशन कोन्हे, असांखे सस्टेनेबल सोल्यूशन्स तां वधणो पवंदो। डॉक्टर साहब, महबूब शेख साहब, अवां कुझु एड करणु चाहींदो हिन में? डॉक्टर मेमन साहब जी ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदुमि। जेको नोटिफिकेशन निकितो आहे, जेका गुफ़्तगू पई थी हले, उन में जेका सॼी सारी सूरत हाल ख़राब थी आहे सिंध जे बोर्ड्स में, उन में इहो तासुर ॾिनो वियो आहे त ॼण त सिर्फ़ु सिंध जे बोर्ड्स वारा ई ॾोहारी आहे, ऐं उन में ॿिए कंहिं बि धुर जो को बि रोल कोन्हे, उहे ॿई पाक साफ़ आहिनि। अचो त ईमानदारी सां थोरो तजियो कयूं। जेकॾहिं पेपर जी सेटिंग थिए थी, उन जी जेका क्वालिटी जेका पूरी सारी आहे, त उहो पेपर बि त को उस्ताद थो ठाहे पियो। वरी जॾहिं एग्ज़ामिनेशन जो कंडक्ट थिए थो, सेंटर थियनि था, उन सेंटर ते इन्विजिलेटर सुप्रीडेंट
उहे बि सभु उस्ताद आहिनि। उन खां पोइ वरी जॾहिं असेसमेंट लाइ कापियूं ॾिनियूं अथनि त उहे बि जेके कापियूं उस्ताद असेस करे थो। मां तव्हांखे हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो ॿुधायां जेको असांजे साम्हूं थियो त जंगल ख़ान ॾहाणी फिज़िक्स जो जेको आहे सो लेक्चरर हुयो, उहो असेसमेंट करणु आयो। तॾहिं सेंट्रलाइज़ असेसमेंट हुई ऐं सखर में थिए पई, लाड़काणो बोर्ड कोन हुयो। उनखे भुल में ॿिए सब्जेक्ट जो पेपर अची वियो, उहो केमिस्ट्री हो या शायदि मैथमेटिक्स हुयो। उन दरवेश उन पेपर खे बि असेस करे मार्कूं ॾेई छॾियूं। जॾहिं हेड एग्ज़ामिनर जेको हुयो उन ॾिठो त उन में त उहो पेपर हुयो ई ॿिए सब्जेक्ट जो। हाणे इहे बि वाक़िया थियनि पिया। उन खां पोइ अचो जेका मेमन साहब ॻाल्हि कई, मां उहा ॻाल्हि वरी दोहराईंदुसि। 7 करोड़ अवाम जो असांजो सिंध सूबो आहे। छा उन्हनि खे के 7 माण्हू नथा मिलनि जेके चेयरमैन तौर ते खणी अचनि, जंहिंजी क्रेडिबिलिटी, रिलायबिलिटी ऐं उनजी जेका आहे सा सुञाणप, उनजो जेको बैकग्राउंड बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ हुजे। वरी अचो तव्हां कंट्रोलर, तव्हांखे 7 कंट्रोल नथा मिलनि, 7 सेक्रेटरी नथा मिलनि, ऑडिट ऑफिसर नथा मिलनि, सिक्रेसी ऑफिस नथा मिलनि। हैदराबाद बोर्ड जे चेयरमैन जी पोस्ट ख़ाली थिए साल थियो आहे। अलाए उनखे जिन था हलाइनि, अलाए भूत था हलाइनि, का ख़बर कान्हे। सखर बोर्ड जो चेयरमैन जी पोस्ट ख़ाली पई आहे, ख़बर न कीअं थी बोर्ड हले। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां एतिरी बेपरवाही आहे त पोइ सिर्फ़ु जेको आहे सो ॾोहारी बोर्ड जा मुलाज़मीन या बोर्ड ऐं उनखे बुलडोज़ कयो या डिसमेंटल कयो या इहो सॼो अख़्तियार ॾेई हिकिड़ी आउटसोर्सिंग कयो। मां आउटसोर्सिंग मां सम्झां थो त नतीजा जेके आहिनि से ख़राबु निकिरंदा ऐं हिकिड़ी मेस क्रिएट थी वेंदी। अहिड़ी मेस क्रिएट थींदी जंहिंखे गवर्नमेंट संभाले न सघंदी, छो जो गवर्नमेंट वटि टेक्निकली का बि अहिड़ी शइ मौजूदु न आहे जंहिंजी बुनियाद ते हू अॻिते वधनि। वाकई जेकॾहिं बोर्ड जा के चेयरमैन, के ॿिया एक्सपर्ट ॿाहिरियां हिकिड़ी कमेटी ठहे, को टास्क फोर्स थिए जंहिंसां जेके से जेके फ़ैसिला करण वारा आहिनि गवर्नमेंट जे सेक्रेटरेट में, उहे वेहनि, हिकिड़ी ब्रेन स्टॉर्मिंग, हिकु 2 सेशन त कनि न, भई रियल इश्यूज़ छा आहे, उहो किथे आहे। जेकॾहिं ॿारनि जो कोर्स क्लास में पूरो न थियो आहे, उहो ॿार इम्तिहान में छा कंदो? ज़ाहिर उहो वञी कापी कंदो ऐं ॿियो कुझु कंदो न। जेकॾहिं सेंटर अहिड़ा हूंदा खुलियल, जॾहिं बसि असां चेयरमैन हुउसि 9 साल ॿिनि बोर्ड्स में, त सेंटर करण लाइ एतिरा प्रेशर हूंदा हुआ त भई हिन ॻोठ खे सेंटर कयो। जॾहिं विज़िट कयूं त न उन स्कूल में जेको आहे सो प्रॉपर फर्नीचर आहे, न का बाउंड्री वॉल आहे, न का बिजली आहे, पर सेंटर कयो। सेंटर खपे। बिल्कुलु सही ॻाल्हि पिया कयो आहे। ज़ाहिर आहे इशू तमामु वॾो आहे, हसास आहे ऐं असां वटि टाइम जी कुझु घटिताई आहे त असीं ज़रूरु हिन जो फॉलोअप सेशन बि रखंदासीं। क्विक मां सभिनी पैनलिस्ट खां कॉमेंट्स वठंदमि। डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब आहिनि, उहे पिणु मूंसां गॾु हींअर मौजूदु आहिनि फ़ोन लाइन ते। डॉक्टर साहब अव्हांखे बि वेलकम कयां थी प्रोग्राम में। डॉक्टर महबूब शेख साहब, डॉक्टर मोहम्मद मेमन साहब, डॉक्टर सईदुद्दीन साहब ऐं अनवर अली भट्टी साहब मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हां हिन समूरी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसो ऐं छा चवंदो? डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो? नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो आहे, कोशिशि कंदासीं हुन सां राब्तो करण जी। डॉक्टर सईदुद्दीन साहब, डॉक्टर साहब मूंसां अव्हां मौजूदु आहियो लाइन ते? नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो आहे। असांजी कोशिशि हूंदी त उन्हनि सां राब्तो करे उन्हनि खां बि ज़रूरु आख़िर में वेंदे वेंदे वे फॉर्वर्ड से असीं ॻाल्हायूं पिया। भट्टी साहब, अव्हां छा हुन में ऐड करणु चाहींदो? तमामु अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि। ज़ाहिर आहे का बि हिकु धुर ॾोहारी नथी थी सघे, ॾोही नथी थी सघे ऐं जेका 1 साइडेड अप्रोच आहे उनजा वरी पंहिंजा नतीजा हुजनि था। जी बिल्कुलु। ॾिसो, मेमन साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त इदारा जेके आहिनि उहे वॾी मुश्किल सां ठहंदा आहिनि ऐं बिफोर पाकिस्तान इहे इदारा मौजूदु हुआ। जीअं कराची जी मिसाल ॾिनो त दुनिया में जिथे बि तव्हां ॾिसो इदारनि खे डेवलप कयो वेंदो आहे
ऐं इदारनि जे अंदरि अगरि के ख़ामियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि त गवर्नमेंट उन्हनि इदारनि खे सपोर्ट कंदी आहे त इदारा ठाहिण ऐं उहे सुठा कमु कनि। सही। हिते त उल्टो ऊंधो चकर पियो हले त इदारे जे मथां वरी इदारो खणी अचो, भई तव्हां उन्हनि इदारनि खे बि त पैसा ॾींदव न, त उहे पैसा तव्हां इन्हनि इदारनि जी ट्रेनिंग ते सुठाई ते छो नथा ख़र्चु कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त कराची जहिड़े शहर में जॾहिं 3.5-4 लख ॿार एग्ज़ामिनेशन ॾियनि था त हिकिड़े बोर्ड ते एॾो बोझ आहे जंहिंमें अमलो बि पूरो न आहे। इहा सॼी जेका लीकेजिस आहिनि इहा गवर्नमेंट जी आहे, त छा गवर्नमेंट जी जेका वज़ारत जेका हाणे अलॻि थी आहे, चेयरमैन जेको मिनिस्टर आहे असांजो या सेक्रेटरी आहे, चेयरमैन बोर्ड ऐं पंहिंजो प्राइवेट इदारनि जे मथां कॉलेजिस जे मथां, त उहो इन्हनि शयुनि खे छो नथा ॾिसनि। मतिलबु उन्हनि कहिड़ा पहिरीं अहिड़ा क़दम खयां जेको उन्हनि खे रिज़ल्ट न मिलियो। तव्हां क़दम बि न कयो आहे, तव्हां बहितरी जे लाइ को क़दम न खयो, तव्हां उन्हनि जे लाइ को कमु न कयो, तव्हां ट्रेनिंग सिस्टम न हूंदो उन में, तव्हां उनजे बहितरी जे लाइ को अहिड़ा रिसोर्सिस न हूंदा त यकदमि तव्हां हिकिड़े कंपनी खे इहो सॼो कमु ऐं उनजी छा गारंटी आहे त छा उहा कंपनी तव्हांखे बहितर नतीजा ॾेई सघंदी। अगरि न ॾिनई त जेको मौजूदा निज़ाम आहे उहो बि तबाह थी वेंदो। सही। त मुंहिंजो मौक़ो बि इहो आहे त इहो जेको सिस्टम आंदो पियो वञे इनखे फ़िलहालु रोकियो वञे ऐं असां इन जे लाइ एहतिजाज करण बि वञूं पिया। असां इहो थियणु न ॾींदासीं छो जो असांजे ॿारनि जो फ्यूचर जेको आहे उहो एग्ज़ाम सां मुंसलिक आहे ऐं इन दौरान जेको घटि टाइम आहे हुन में इहो फ़ैसिलो जेको आहे ग़लति आहे। ठीकु भड़ी साहब, मूंसां गॾु डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब आहिनि। फाइनल कॉमेंट उनखां वठंदासीं। प्रोग्राम जी वक़्तु ज़रूरु घटि आहे पर असांजी ज़रूरु कोशिशि हूंदी त फॉलोअप सेशन्स असीं ज़रूरु रखूं। जीअं भट्ट साहब ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे हाणे हिकु त असीं उनखे लफ़्ज़ी लिहाज़ खां असीं ॿुधायूं पिया त कहिड़ा कहिड़ा उनजा असर आहिनि, नुक़सान आहिनि, गॾोगॾु हू स्ट्रेटजी बि शेयर कनि पिया त हू एहतिजाज करण जो बि सोचनि पिया हिन मामले ते त फौरी तौर ते हिनखे रोकण जी ज़रूरत आहे, पोइ हिनखे मथे बहितर तयारी सां या पंहिंजे इदारनि खे बहितर करण वारी हिकु अप्रोच खणी अचणु घुरिजे। फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब, अव्हां ॿियनि पैनलिस्ट जी राय ॿुधी, अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत हाल खे जेको हीउ फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, ॿिया पैनलिस्ट सम्झनि पिया त इदारनि खे बिल्डोज़ करणु बराबरि आहे, हीउ फ़ैसिलो जंहिंखे रोकण जी ज़रूरत आहे। फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब, मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो मां ताईं? बुरफ़त साहब मूंखे ॿुधो पिया अव्हां? मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं पहुचे पियो बुरफ़त साहब? नाज़रीन कोशिशि कयूं पिया डॉक्टर साहब सां राब्तो असांजो बहाल थिए। डॉक्टर साहब हींअर मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं पहुचे पियो फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब? मूंखे अॼु इलाही घटि आवाज़ पियो अचे, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। जी जी जी, मां कोशिशि कयां पई हीउ जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे हिनखे कीअं पिया ॾिसो ऐं छा चवंदो अव्हां? हा, इहो फ़ैसिलो यकीनन अॼु जी ॻाल्हि कान्हे। असां वटि जेके तालीमी इदारा आहिनि स्कूल खां वठी यूनिवर्सिटी ताईं हिकिड़ी मुनज़म साज़िश जे तहत तबाह कया विया आहिनि। जी तव्हां ॾिसो पिया त असांजी हाणे डिग्री जेका आहे एमफिल हुजे, पीएचडी हुजे, मैट्रिक खां वठी पीएचडी ताईं उहा यूज़लेस थी वई, उनजो को बेनिफिट कोन्हे। नकल आम थी वियो, करप्शन आम थी वई, ॿ नंबरी आम थी वई ऐं उनखे हिकिड़ी उसूली तौर हुकूमत एक्सेप्ट कयो, ग़लति खे ग़लति न पिया चवनि। नतीजे में जॾहिं इदारा तबाह थी वेंदा आहिनि, डिग्री जी का अहमियत कान्हे। तालीम हिकिड़ो वसीलो आहे जिते असां हिते पहुचंदा आहियूं, क्वालिटी एजुकेशन जो वसीलो आहे जेको माशरे में समाज में तब्दीली जो सबबु बणिजंदो आहे। 20 सालनि बल्कि आउं चवंदुसि 40 साल 1980 खां सिंध जूं यूनिवर्सिटियूं तबाह कयूं वयूं, कॉलेज तबाह कया विया, अॼु असांजा स्कूल बि तबाह थी विया। ऐं सम्झां थो उन तबाही जे नतीजे में अॼु इहे तिखा फ़ैसिला जेके असां जहिड़ा माण्हू बि सपोर्ट कनि पिया कि इंडिपेंडेंट बॉडीज़ अचनि। तव्हांखे ख़बर कि हाणे पैसा वठी पास थियणु, ग्रेड वठणु, उहे ॿार जेके आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटी में रही असांजा A1 ॿार जेके आहिनि उहे मामूली टेस्ट में फेल थी वेंदा आहिनि। तव्हां सिंध यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी या लॉ जा इम्तिहान खणो, सिंध जा ॿार जिन वटि A ग्रेड मौजूदु आहे उहो आम औसत नंबर न खणी सघंदा। हुकूमत जी बेहिसी इहा आहे कि जेके ग़लति कम, आऊं तव्हांखे मिसाल ॾींदुसि, तव्हां जॾहिं वाइस चांसलर हुउसि LLB जे इम्तिहान में डिप्टी कमिश्नर जहिड़ा माण्हू ग़लति नाजाइज़ तरीक़े से वेठा, उन्हनि खे इम्पर्सोनेशन यानी हिकिड़ो एग्ज़िस्टिंग डिप्टी कमिश्नर जो PA वेठो इम्तिहान ॾे या ॿियो को माण्हू इम्तिहान ॾे, हुकूमत डिप्टी कमिश्नर खे सपोर्ट कयो, वाइस चांसलर ते केस कया। हाणे इन हालत में असां केॾांहुं वञूं? यकीनन जॾहिं इदारा तबाह पिया थियनि, तव्हांजा इहे सभु KTN काविश इन जा
पंहिंजा हिन जा गवाह आहिनि, इन्हनि बाक़ाइदे इन्हनि ॻाल्हियुनि खे छापियो आहे ऐं एप्रिशिएट करियां पियो त तव्हां हिकिड़े अहम मौज़ूअ ते ॻाल्हायो पिया। गुलफर साहब हल छा आहे? गुलफर साहब हल छा आहे? हल छा आहे? गुफ्तगू ते असां वटि थिए पई जी। इन लाइ जीअं आगा खान बोर्ड आहे, IBA सखर आहे, बल्कि सिंध खां ॿाहिरि न वञनि। सिंध में बि कुझु इदारा अञा वञी बचा आहिनि, जंहिंमें आगा खान बोर्ड जो हिकिड़ो वॾो नालो आहे, IBA सखर, IBA कराची आहे। ऐं सम्झां थो त इंडिपेंडेंट जेके बॉडीज़ आहिनि उन में सियासी मुदाख़लत न थिए। वाइस चांसलर खां वठी हेड मास्टर ताईं अपॉइंटमेंट मेरिट ते कयो वञे। ॾोकर ऐं पैसे जी जेका सियासत आहे या करप्शन जेको आहे घटि में घटि तालीम खे उन खां पाक कयो वञे। इहो असांजे मुस्तक़बिल जो सुवालु आहे की असांखे करप्शन ॾेई वाइस चांसलर थींदासीं, बोर्ड जा चेयरमैन। हाणे इहा का लिकल ॻाल्हि कान्हे, सिंध में वाइस चांसलर कीअं पिया अपॉइंटमेंट थियनि मौजूदा वक़्त में, बोर्ड जा चेयरमैन कीअं पिया थियनि। यकीनन इन्हनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। अगरि सिंध खे बचाइणो आहे, तालीमी निज़ाम खे बचाइणो आहे, पाकिस्तान खे मज़बूत करिणो आहे, त असांखे इन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाइणो पवंदो। हल इहो आहे कि पॉलिटिकल इंटरवेंशन तालीमी इदारनि में बंदि कई वञे, रिश्वत ऐं करप्शन जो कल्चर बंदि कयो वञे। पैसा ॾोकड़ वठी जेके उहिदा ॾियनि पिया, तव्हांखे सॼी ख़बर आहे कि चेयरमैन जेके आहिनि हाणे पैसा ॾेई, बोर्ड जा चेयरमैन पैसा कमाइण जी मशीन आहिनि। बदकिस्मती सां हाणे वाइस चांसलर जेके आहिनि उहे बि उन्हनि खे उहे वाइस चांसलर खपनि जेके पैसा कमाए उन्हनि खे ॾियनि। इन हालत में हल इहो ई आहे कि इंडिपेंडेंट बॉडीज़ वजूद में अचनि ऐं लेकिन उन में जेके माण्हू हुजनि, सिंध में माण्हू मौजूदु आहिनि, न्यूट्रल ऐं मेरिट जा माण्हू जेके आहिनि, जेके उसूल पसंदि माण्हू आहिनि, उन्हनि खे उन्हनि कमेटी जो यसमेन कल्चर ख़तमु थियणु खपे। कमेटी जा जेके मेंबर आहिनि, मुंहिंजा दोस्त हूंदा, मुंहिंजा सीनियर हूंदा, हथ ॿधी चवंदा सही असां मजबूर आहियूं, असांखे हुकुम आहे। हाणे अगरि सिलेक्शन बोर्ड जा मेंबर जेके आहिनि उहे मजबूर हुजनि त उन्हनि खे सिलेक्शन बोर्ड जो मेंबर थी रहण जो हक़ मौजूदु कोन्हे। पंहिंजी ज़ाती महफ़िलनि में मञींदा हुआ त असांजे हथ में कुझु कोन्हे, को डिसीजन न आहे। त बाबा तव्हां उते छा जे लाइ वेठा आहियो? उहो कमीशन हुजे, सिलेक्शन बोर्ड हुजे, वाइस चांसलर जी सिलेक्शन जी जेका कमेटी ठहियल आहे, सभु बेबस अथव। हिकिड़ो हुकुम ईंदो आहे, उन हुकुम तहत अपॉइंटमेंट थींदा आहिनि, इदारा यकीनन तबाह थींदा। ठीक डॉक्टर साहब, प्रोग्राम जो वक्त पूरो पे थे। तमाम मेहरबानी तमाम पंहिंजो व्यू पॉइंट इन प्रोग्राम में ॾिनो ऐं ज़रूर असीं नाज़रीन फॉलोअप सेशन रखंदासीं, जंहिंमें असीं वरी इन्हनि सभिनी पैनलिस्ट खे, कुझु ॿियनि पैनलिस्ट खे बि इनवाइट कंदासीं त जीअं हिन खे मुसलसल गुफ्तगू असांजी थींदी रहे। तमामु अहम ही मौज़ू आहे ऐं जेके बि पैनलिस्ट मूंसां गॾु मौजूदु हुआ, अनवर अली भट्टी साहब, डॉक्टर महबूब शेख साहब, डॉक्टर मोहम्मद मेमून साहब, डॉक्टर सईदुद्दीन साहब ऐं डॉक्टर फ़तेह मोहम्मद गुलफर साहब, मां सभिनी तमामु वरी महिरबानी मां वक़्तु कजो इन इंतिहाई अहम मौज़ू ते गुफ्तगू जे लाइ। नाज़रीन, गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी जल्द मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।